अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे धमाकेदार नई अपडेट तकरार ड्रामे ऐं ख़ासि करे मुहब्बतुनि जो माॻ जे हवाले सां नई अपडेट तव्हांजे नाम कंदा हलूं ऐं तव्हांखे पूरी अपडेट ॾींदा हलूं। असां रिव्यू कंदासीं, रिएक्शन कंदासीं, ख़ासि करे तकरार ऐं मुहब्बतुनि जो माॻ। काफ़ी दोस्त जेका मूंखे बार हिकिड़ो ई कमेंट करनि था त मुहब्बतुनि जो माॻ ड्रामो रिलीज़ छो न थियो, आख़िर उहो 1 जनवरी ते अचिणो छो न आयो। कल्ह न पहिरीं मूं हिकिड़ी अपडेट ॾिनी हुई दोस्तों मुहब्बतुनि जे माॻ जे बारे में, कल्ह बि मूं ॾिनी अपडेट त छाजे करे मुहब्बतुनि जो माॻ ड्रामो पहिरीं क़िस्त रिलीज़ नाहे कई वई। तव्हां सभिनी थी सघे थो उहा वीडियो मुंहिंजी नाहे ॾिठी, तॾहिं इन जे करे वरी ॿीहर मूंखे अपडेट ॾियणी पइजी वई आहे। जंहिं दोस्तनि अपडेट नाहे ॾिठी उन्हनि जे लाइ ही वीडियो आहे। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अज़ीज़ कंबराणी यानी राणो जेको रबनि जो भाउ हुयो ज़हर ज़िंदगी ड्रामे में, तव्हांखे मतां हुनजे नाले जी ख़बर न हुजे, जंहिंजो नालो आहे अज़ीज़ कंबराणी। ऐं जेको मुहब्बतुनि जो माॻ ड्रामा आहे उनजो डायरेक्टर इहो अज़ीज़ कंबराणी आहे, डायरेक्शन बि इन जी आहे, इन जे हिसाब सां रिकॉर्डिंग थी रही आहे। ठीकु आहे दोस्तों। ऐं कुझु हफ़्ता पहिरियों जेको आहे उनजे पीउ वालिद साहब जी मतिलबु फ़ौतगी थी वई, हिन फ़ानी दुनिया मां गुज़ारे वियो, इन जे करे रिकॉर्डिंग रुकिजी वई ऐं रिकॉर्डिंग जेका रुकिजी वई उन जे करे ही ड्रामो थोरो पोइना थी वियो आहे। इन जे करे मतिलबु 1 जनवरी ते पहिरीं क़िस्त न अची सघी आहे, रिकॉर्डिंग इन जे करे रुकिजी वई। डायरेक्टर जॾहिं हूंदो ई न त पोइ उहा ड्रामो रिकॉर्ड कीअं कबो। जेकियूं क़िस्तां रिकॉर्ड थियूं हुयूं उहे एडिटिंग में आहिनि ऐं जेकियूं रहियल आहिनि उहे मुंहिंजे हिसाब सां त अॻे हफ़्ते माना 1 हफ़्ते खां पोइ मतां हली सघनि थियूं, यानी अॻे सूमर खां स्टार्ट थी सघनि थियूं या वरी 2 हफ़्ता लेट थी बि सघनि थियूं। छाजे करे फ़ौतगी जॾहिं डायरेक्टर जी थी वञे त उहो जॾहिं ईंदो ई न त पोइ रिकॉर्डिंग न हली सघंदी न। हे उन्हनि दोस्तनि जे लाइ हीअ अपडेट आहे, उनखे ख़बर न हूंदी त इन जो डायरेक्टर केरु हुयो, छाजे करे ड्रामो रुकिजी वियो आहे। असां अपडेट तव्हांखे ॾेई छॾीसीं। ऐं तकरार ड्रामे जी ॻाल्हि कंदा हलूं त इन में दोस्तों नओं मोड़ अचण वारो आहे। हाणे मूसा ऐं मीर जे विच में बि तूम अनबन थींदी, ख़ासि करे जॾहिं सोणी जो निकाह बख़्त सां थींदो। उन खां पोइ पहिरियों बख़्त छॾाए ईंदो भावल खे, उन खां पोइ इहो क़दम खयों वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।